सिंध जे इल्म अदब ॾाहप ऐं शऊर जे मुख़्तलिफ़ रंगनि सां सिंगारियल हफ़्तेवार प्रोग्राम अदबी संगत साण करे मां अव्हां जो मेज़बान अमर इक़बाल अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अदबी संगत जो ही सोणो सिलसिलो अव्हां जी ख़िदमत में प्रोड्यूसर इसरार अहमद कोलाची पेश करे रहियो आहे। फ़नी सहकार करण जे लाइ पैनल ते मौजूदु आहे स्टूडियो इंजीनियर अब्दुल मजीद कटोहर। अदबी संगत जो ही समूरो सथो अव्हां जे लाइ दुआ गो आहे त शाल सदाई सुख ऐं सराहीअ जे साथ में हुजो। मौज़ूद सामईन, अदब ज़िंदगीअ जो आईनो हूंदो आहे जंहिं आईने में ज़िंदगीअ जूं सभई तस्वीरूं ॾिसी सघजनि थियूं। ज़िंदगीअ जा वणंदड़ अक्स अहसास ऐं साॻे वक़्तु ज़िंदगीअ जा अणवणंदड़ अक्स बि तव्हां अदब जी आरसी में ॾिसी सघो था। अदब ज़िंदगीअ जो अहिड़ो आवाज़ु आहे जेको वक़्त जो आवाज़ु बणिजी वेंदो आहे ऐं ईंदड़ ज़माननि में तारीख़ जो हिसो पिणु बणिजी वेंदो आहे। ऐं असांजी इहा कोशिशि हूंदी आहे मौजूद सामईन त जदीद सिंधी अदब मां उहे रंग चूंडे अव्हां जी ख़िदमत में पेश कयूं जेके न सिर्फ़ु अव्हां जे इल्मी अदबी ज़ौक़ जी तस्कीन जो सबबु बणिजनि पर अव्हां जे लाइ ॼाण जा, शऊर जा, इल्म ऐं आगाहीअ जा दरवाज़ा पिणु खोलनि। असांजे अॼोके सूंह सिटाव में कहिड़ा कहिड़ा इस्म शामिल आहिनि, अचो त हिकु निहार उन्हनि ते विझूं। सभ खां पहिरियां ई इदारियो पेश कयो वेंदो। अॼोके इदारे जो मौज़ू आहे सिंध में सूफ़ी शाइरनि जे हवाले सां तहक़ीक़ कंदड़ इदारा। इदारे खां पोइ तव्हां ॿुधी सघंदा